तोखे सम्झ में नथो अचे सॼे घर जी ज़िमेदारी मुंहिंजे मथां आहे। तूं चए हिकु हफ़्ते लाइ गोवा हलूं। अरे मां पहिरीं 10 रुपया ॾी करे लटूड़े जे ऑटो रिक्शा में वेही दुकान लुॾंदो हुओ वेंदो हुअसि, पर निभागे जॾहिं खां 10 रुपया वधाए छॾिया आहिनि तॾहिं खां मां ऑटो रिक्शा में वेहण ई बंदि करे छॾियो आहे, ताकी अम्मा जी दवाइनि में कमी न अचे। मां राति जो दुकान तां ईंदो हुअसि त गोपू जी चुस्की चूसींदो ईंदो हुअसि, पर हुन निभागे बि अघु वधाए छॾिया, तॾहिं खां मां चुस्की चूसण ई बंदि करे छॾियो, ताकी ॿारनि जी ट्यूशन जी फीस टाइम ते भरां त ट्यूशन वारी जो फोन ई न अचे। तोखे पतो अथई मां दुकान ते ग्राहकनि खे खुलिया पैसा न हुजण जो बहानो करे हुननि खे टॉफी पकड़ाए छॾिनो आहे, ताकी हिन टॉफियुनि जी कमाई सां ॿारनि जी FD ऐं बीमो कराए सघां। ही ज़िंदगी रेलनि जा मज़ा त पोइ बि थी वेंदा, पंहिंजे ॿारनि जी शादी अंबानी वांगुरु करणी आहे। ठीक है, मां पंहिंजे भाउ खे मना थी करे छॾियां। हुन त राखी जी गिफ्ट में तव्हांखे मूंखे गोवा पे घुमाइण वठी हलिया। अरे ही केॾा विया, किथे गायब थी विया अचानक? हली धनजाणी, छाजी देर बि करी, हल। जिम्मेदारियूं त हिकु हफ़्ते खां पोइ निभाए सघंदसि, ही त पूरे जीवन भर हलनी रहंदियूं। सिकी लथे साले जो मन तोड़ी न सा, हल जल्दी हलूं। हाँ मुंहिंजी गोवा वारी चड्डियूं ज़रूरु खणी लाइजा, हुते पाईंदसि।